अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है तो सब ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदो। अॼु असां डिस्कस करे था वठूं इंटर क्लास के हवाले से काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी के बेसिस ते। तो हाणे काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जो है कॉन्सेप्ट काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी ऑफ गैसेस, मॉलिक्यूलर थ्योरी ऑफ गैसेस, ठीक है। तो गैसेस के हवाले से काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जो कॉन्सेप्ट। अच्छा, पहिरियां जो हिकिड़ो काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी गैसेस के हवाले से जो मॉडल पेश थियो हो वो हो यानी कि हरमन हिकिड़ो साइंटिस्ट हुयो हरमन, ठीक है। 1738 में हिन हिकिड़ो मॉडल फर्स्ट प्रपोज कयो हो। अच्छा, उन खां पोइ ॿिया बि साइंटिस्ट आया, फिजिस्ट आया जिन अची जेको आहे सो हिन खे इम्प्रूव कयो हो। त कॉन्सेप्ट हिते कहिड़ो आहे त इन हवाले सां डिस्कस इहा थींदी त हीअ जेकी मॉडल यानी शो करायो वियो हुयो ऑन द बेसिस ऑफ माइक्रोस्कोपिक कॉन्सेप्ट। हाँ, माइक्रोस्कोपिकली छो जो गैस जे मॉलिक्यूल जो प्रेशर माइक्रोस्कोपिकली काउंट करणो हो, छो जो गैस जा मॉलिक्यूल वेरी स्मॉल निग्लिजिबल हुंदा आहिनि। अच्छा, हाँ प्रेशर काउंट करणो हो, टेम्परेचर काउंट करणो हो, वेलासिटी काउंट करणी ही, डेंसिटी काउंट करणी ही। इन्हनि सभिनी शयुनि खे काउंट करण जे लाइ माना हिननि सोचो त लाज़िमी आहे ही माइक्रोस्कोपिक आहे, लेकिन असांखे त मैक्रोस्कोपिक बिहेवियर शो करणो आहे। हिन जे ई बेसिस ते असांखे गैसेस जो बिहेवियर जेको शो करणो आहे उहो मैक्रोस्कोपिक हुयो। मैक्रोस्कोपिक लाज़िमी आहे असांखे शो कराइणो हो ज़ाहिरी तौर ते तव्हांखे प्रेशर थींदो आहे, टेम्परेचर थींदो आहे, वेलासिटी थींदी अथसि, डेंसिटी थींदी अथसि। त इन जे बेसिस ते असांखे क्लासिकल जेका मैकेनिक्स हुई उन जे ज़रिए असांजा फार्मूला या असांजूं जेके थ्योरीज़ हुयूं उहे फेल पियूं वञनि। पोइ काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरीअ असांखे आसानी पैदा कई हिननि सभिनी माना गैसेस जे हवाले सां प्रेशर, टेम्परेचर यानी कि अञा डेंसिटी चऊं ऐं वेलासिटी चऊं, इन्हनि शयुनि खे काउंट करण में वॾी मदद कई। इन जे करे छो जो हिन में जेका शइ एक्सपेरिमेंटली प्रूफ न थी सघे, विदाउट एक्सपेरिमेंट उहा ॻाल्हि यानी अज्यूम करे वठी करे असां रिज़ल्ट हासिल कंदासीं। छो जो असांखे कैलकुलेशन प्रेशर जी, टेम्परेचर जी, डेंसिटी जी, वेलासिटी या जेके ॿिया फैक्टर्स हूंदा आहिनि गैसेस जे बेसिस ते असांखे कैलकुलेशन सही ऐं एक्यूरेट वठणी हुई। त जेकॾहिं असां उहा ॻाल्हि मञी करे फ़र्ज़ वठी करे असां वठंदासीं त असांखे आसानी पैदा थींदी ऐं हीअ सभु असांजूं जेकी क्वांटिटीज़ आहिनि काउंट थी सघनि थियूं। अच्छा, हाणे इन जे लाइ यानी कि जेकी काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी ऑफ गैसेस हुई इन जा जेके एविडेंस हुया, सबूत जेके पेश कया विया एविडेंस, उहो हिकिड़ो हुयो डिफ्यूजन ऑफ गैसेस ऐं ॿियो बि असां यानी कि कॉन्सेप्ट वठी सघूं था एंड ब्राउनियन मोशन ऑफ स्मोक पार्टिकल्स। माना ब्राउनियन मोशन ऑफ स्मोक पार्टिकल जे हवाले सां बि यानी कि इहो एविडेंस पेश कयो वियो त वाकई ही ॿई फिनामिना यानी एक्सप्लेन था कनि काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी ऑफ गैसेस खे। यानी कि हाणे असां इन सॼी कैलकुलेशन माना गैस जो सॼो बिहेवियर मालूम करण जे लाइ असांखे कुझु अज़म्पशन्स वठणियूं पवंदियूं। माना विदाउट एक्सपेरिमेंट, विदाउट प्रूफ असां इहे ॻाल्हियूं मञी हलंदासीं ताकि असांखे रिज़ल्ट सही मिले। प्रेशर, टेम्परेचर, डेंसिटी, वेलासिटी एंड सो ऑन जेके ॿिया फैक्टर हूंदा आहिनि यानी कि असांजे गैसेस जे बिहेवियर खे मालूम करण जे लाइ, ठीकु आहे। त हाणे असां अज़म्पशन्स खां पहिरियां हिकिड़ो कॉन्सेप्ट था वठूं त ही जेकॾहिं मॉलिक्यूल आहे जस्ट यानी कि कंहिं गैस जे हवाले सां ऐं ही ॿियो मॉलिक्यूल आहे, हिननि जे विच में ही स्पेस आहे। हाणे असां जेको अज़म्पशन वठंदा आहियूं उन में इहो कॉन्सेप्ट आहे त ही ॿई पाण में विच ते को बि फोर्स न लॻाईंदा, माना ही फ्री स्पेस आहे।
फ्री पाथ चइबो आहे। जंहिं पाथ में मालिक्यूल पाण में को बि फोर्स न लॻाइनि त इन पाथ खे चइबो आहे फ्री पाथ। हाणे ही हिकिड़ो मालिक्यूल ॿ मालिक्यूल त कोन हूंदा, नंबर ऑफ मालिक्यूल्स हूंदा, नंबर ऑफ मालिक्यूल्स हूंदा। नंबर ऑफ मालिक्यूल्स जो फ्री पाथ काउंट करण जे लाइ उन लाइ असां उन जो एवरेज वठंदा आहियूं, यानी उनखे चइबो आहे मीन फ्री पाथ। छा चइबो आहे? मीन फ्री पाथ। अच्छा, ही कंहिंजे कमु ॾींदो आहे? इन सां असांखे इहा ख़बर पवंदी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो, जेकॾहिं जिन मालिक्यूल्स जो पाथ मीन फ्री पाथ वधीक हुजे ऐं जिन जो घटि हूंदो ही पाथ फ्री, ठीकु आहे, त चवंदासीं माना इहा डेंसिटी वधीक हुआ तॾहिं त वॉल्यूम घटि अथसि, त हिते वरी वॉल्यूम वधीक हुआ त डेंसिटी घटि हूंदी। त हीउ जेको मीन फ्री पाथ हूंदो आहे, इन सां असां छा मालूम करे सघंदा आहियूं गैसिस जो? चई सघूं था त असां डेंसिटी मापे सघूं था, डेंसिटी जो आइडिया हासिल करे सघूं था। त डेंसिटी जो आइडिया असांखे मीन फ्री पाथ मां मिलंदो आहे। अच्छा, हाणे अज़म्पशन्स में असां वठूं था अज़म्पशन्स जो कॉन्सेप्ट। ही बि अज़म्पशन्स जे बुनियाद ते ई आहे। हाणे अज़म्पशन्स में पहिरियों कॉन्सेप्ट इहो वरितो वियो हो त जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि उहे स्फेरिकल हूंदा आहिनि। स्फेयर छो जो नेचर में जेका बि शइ यानी कि काउंट कई पई वञे, ॾिठी पई वञे, ऑब्ज़र्व कई पई वञे, त सूटेबल जेका बि ऑब्ज़र्व कई पई वञे उन जो शेप स्फेरिकल हुयो। त हिननि चयो जेकॾहिं असांखे रिज़ल्ट हासिल करणी आहे, असांखे एक्यूरेट रिज़ल्ट हासिल करणी आहे, त असांखे मालिक्यूल्स खे बि स्फेरिकल कंसीडर करणो पवंदो। छो जो जेके बि लॉज ऑफ नेचर आहिनि, नेचर में जेके लॉस आहिनि, प्रोसेसिस आहिनि थी रहिया आहिनि, त उन्हनि जो जेको बॉडीज़ जो शेप नज़र ईंदो आहे असांखे उहो स्फेरिकल हूंदो आहे। त उन्हनि जी रिज़ल्ट ॾिसो, आर्डर में आहे, सही आहे, रेगुलर आहे ऐं एक्यूरेट आहे। त इहा शइ सोचे करे हिननि चयो त मालिक्यूल्स खे स्फेरिकल कंसीडर करणो हूंदो, तॾहिं असांखे रिज़ल्ट सही मिलंदी ऐं असांजा लॉज सही अप्लाई थींदा। ठीकु, ओके। हाणे अच्छा, हिन कंहिं बि क्यूब में जेकॾहिं असां को क्यूब मीटर क्यूब असां कंसीडर कयूं त एप्रोक्सीमेटली हुननि चयो माना अज़म्पशन वरिती आहे त 3 × 10⁻25 मालिक्यूल्स थी सघनि था कंहिं क्यूबिक मीटर में, माना ही कंसीडरेशन आहे। ठीकु आहे, त हिकु क्यूब वारे में कंहिं बि क्यूबिक मटीरियल जेकॾहिं हुजे मीटर क्यूब जो, ठीकु आहे, त क्यूबिक मीटर में त असांजा जेके मालिक्यूल्स थी सघनि था उहो 3 × 10⁻25 मालिक्यूल्स थी सघनि था। जेका ॿी अज़म्पशन कंसीडर कई वई हुई त उहा इहा हुई त जेको मालिक्यूल आहे, सपोज़ ही मालिक्यूल आहे, ठीकु आहे, ही हिकु मालिक्यूल आहे, ही हिकु मालिक्यूल आहे, ही ॿियो मालिक्यूल आहे, ही ॿियो मालिक्यूल आहे, ठीकु आहे। हिननि जी साइज़ जेका आहे उहा अज्यूम कंदासीं त साइज़ इन्हनि जी लेस आहे, स्मॉलर आहे। हिननि जे विच में जेको सेपरेशन आहे, डिस्टेंस आहे, उहो लार्जर आहे। लार्जर छो? लार्जर छो कॉन्सेप्ट इहो वरितो वियो? छो जो जॾहिं बि लार्जर डिस्टेंस हूंदो आहे त मालिक्यूल्स या बॉडीज़ पाण में फोर्स न लॻाए सघंदियूं आहिनि। मिसाल वठूं, ज़मीन ऐं सिज जे विच में यानी कि सन ऐं अर्थ जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो थोरो आहे। यस, ॿिन्ही खे कंपेयर था कयूं, तॾहिं त ज़मीन खे सिज यानी कि छा कंदो आहे? अट्रैक्ट कंदो आहे उन फोर्स जे करे। हालांकि हू जेकॾहिं अट्रैक्ट न करेसि त सिधी हली वञे न, त लेकिन उहा फिरे छो थी? माना हिन जो मतिलबु आहे फोर्स इफेक्ट करे थो ग्रेविटेशनल। लेकिन सिज स्टार्स खे अट्रैक्ट न करे सघंदो आहे। छो? छो जो हू स्टार अलाए केतिरा परते आहिनि,
माना हू पाण बि सिज स्टार आहे, लेकिन चवंदासीं त उहे ॿिए जेके स्टार्स था अथसि उन्हनि जो डिस्टेंस तमामु वधीक हुआ एज़ कंपेयर टू कंहिंजे यानी कि अर्थ जे। त इहो ई सेंस आहे त जॾहिं बि लार्जर डिस्टेंस हूंदो आहे, लार्जर डिस्टेंस हूंदो आहे त यानी फोर्स छा लॻंदो आहे, न लॻंदो आहे। ज़हन में रखिजो। हाणे हिते असां इहो ई सेंस वठी करे चवंदासीं त सेपरेशन वधीक आहे, लार्जर डिस्टेंस आहे ऐं उन्हनि जी साइज़ घटि आहे, त इन्हनि मालिक्यूल्स खे असां कंसीडर कंदासीं इहे पॉइंट मासिस आहिनि, पॉइंट मासिस। ठीकु आहे, पॉइंट मासिस माना जॾहिं बि साइज़ खां जेको डिस्टेंस यानी सेपरेशन आहे उहा वधीक हुजणु घुरिजे। त इन बेसिस ते हिननि जो जेको साइज़ कंसीडर कयो वियो हो, माना एवरेज जेको ईंदो आहे, किन किताबनि में 3 एंगस्ट्रॉम लिखियलु हूंदो आहे या किन किताबनि में 2 एंगस्ट्रॉम लिखियलु हूंदो आहे। माना ही वैल्यू चई सघूं था त 3 × 10 पावर -10 मीटर, बिकॉज़ हिकिड़े एंगस्ट्रॉम में, एंगस्ट्रॉम इज़ अ लेंथ, यूनिट ऑफ लेंथ, ठीकु आहे, त डिस्टेंस जो यूनिट आहे। त हिकिड़े एंगस्ट्रॉम में 10 पावर -10 मीटर्स हूंदा आहिनि। यानी कि हीअ ॻाल्हि क्लियर करे सघूं था त 2 × 10 पावर -10 मीटर्स, त ही साइज़ आहे हुन स्फेरिकल मॉलिक्यूल जी जेका कंसीडरेशन आहे, अज्यूम कयो वियो आहे। ठीकु आहे, हलो हाणे यानी ॻाल्हि कजे त इन्हनि जे विच में जेको कोलियन थींदो, लाज़मी आहे टक्कर जेको थींदो, टक्कर लाज़मी, टक्कर इन करे लाज़मी थींदो हूंदो छो जो मालिक्यूल्स त एॾा मालिक्यूल्स हूंदा जिन जो वैल्यू हेतिरो कंसीडर कयो वियो आहे, त टक्कर त थींदो, कोलियन त थींदो। इहो जेको कोलियन आहे, टक्कर आहे, हाणे इन ते कॉन्सेप्ट वरितो वियो त जेकॾहिं टक्कर लॻे थो, यानी टक्कर कोलियन लॻे थो, त इहो जेको कोलियन आहे इट शुड बी द इलास्टिक, इहो जेको परफेक्टली इलास्टिक हुजणु घुरिजे। अब इलास्टिक कोलियन ऐं इन इलास्टिक कोलियन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? असांखे ख़बर आहे त इलास्टिक कोलियन में न मोमेंटम चेंज थींदो आहे, यानी जेतिरो इनिशियल मोमेंटम हूंदो ओतिरो ई फाइनल मोमेंटम हूंदो। जेतिरी वेलासिटी इनिशियल हूंदी बिफोर कोलियन, जीअं ई टक्कर लॻे वरी वेलासिटी उहा ई साॻी हुजे या एनर्जी साॻी हुजे काइनेटिक वारी, त चई सघूं था त इहो इलास्टिक कोलियन आहे। ऐं मोमेंटम खां अलावा काइनेटिक एनर्जी, मोमेंटम ॿई शयूं हुजनि, पर जंहिंमें मोमेंटम साॻियो हुजे लेकिन एनर्जी या वेलासिटी चेंज पई थिए, लॉस पई थिए, त चवंदासीं इहो इन इलास्टिक कोलियन आहे। हाणे जेकॾहिं ही टक्कर हिक ॿिए खे कनि ऐं वेलासिटी बार बार पई चेंज थिए, लॉस थिए, डिक्रीज़ थिए या एनर्जी लॉस पई थिए, त असांजी कैलकुलेशन सही न मिलंदी। असांखे जेको वेलासिटी काउंट करणु चाहियूं था, जेकी एनर्जी काउंट करणु चाहियूं था, जेको टेम्परेचर काउंट करणु चाहियूं था, जेको प्रेशर काउंट करणु चाहियूं था, त असां चवंदासीं त उहा रिज़ल्ट एक्यूरेट सही न मिलंदी। इन जे करे असां अज्यूम था कयूं त जेको मालिक्यूल्स जो विच में टक्कर आहे उहो इलास्टिक, परफेक्टली इलास्टिक कोलियन आहे। ठीकु आहे, त इहो हिकिड़ो सेंस हूंदो आहे। परफेक्टली इलास्टिक कोलियन में मोमेंटम एंड काइनेटिक एनर्जी कंज़र्व्ड हूंदा आहिनि, कंज़र्व्ड, इहा ॻाल्हि ठीकु थियो। चाहे उहो पाण में टक्कर कनि, चाहे उहो वाल सां यानी कंहिं बि क्यूब जे वाल सां टक्कर थिए या पाण में मालिक्यूल टक्कर कनि, ठीकु आहे, तॾहिं बि इहो इलास्टिक कोलियन ई मञियो वेंदो आहे। क्लियर, शाबाश। हाणे असां अॻियां जेको कॉन्सेप्ट आहे ॿियो, त इते इन में जेके लॉज हूंदा, लॉज ऑफ मैकेनिक्स, इहे बि अप्लाई थींदा। अंडरस्टूड आहे। जेकॾहिं मालिक्यूल्स, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, मालिक्यूल्स पंहिंजो पाण में अट्रैक्शन जो फोर्स नथा लॻाइनि, न लॻाईंदा आहिनि, छो जो हुननि जे विच में हिकिड़ो त डिस्टेंस वधीक आहे ऐं ॿियो हू स्ट्रेट लाइन में मूव कंदा आहिनि। इहो अज्यूम कयो थो वञे, छो जो जेकॾहिं फोर्स लॻे हा त उहे स्ट्रेट न वञनि हा। रेंडम मोशन, जेको हिननि जो रेंडम मोशन आहे उहो ड्यू टू द कोलियन थो थिए, ड्यू टू द वेलासिटी या टेम्परेचर जे चेंज जे करे थो थिए, ठीकु आहे, कोलियन जे करे। पर हू जेॾीमहिल बिफोर कोलियन, कोलियन जे दौरान जॾहिं ॿ मालिक्यूल हूंदा त हमेशह कीअं हूंदा, यानी कि स्ट्रेट लाइन में हूंदा। छो स्ट्रेट लाइन में हूंदा आहिनि?
बिकॉज इन्हनि जे विच में मालिक्यूलर मोशन जेको फोर्स आहे मालिक्यूलर फोर्स आहे उहो कोन लॻंदो आहे, यानी ग्रेविटेशनल फोर्स बि कोन लॻंदो आहे, यानी कि इन जे करे कोन लॻंदो आहे छो जो हिननि जे विच में डिस्टेंस तमामु वधीक सम्झो वेंदो आहे। ठीकु, हाणे इहो सेंस असांजो आहे। ऐं लॉज ऑफ मैकेनिक्स कीअं अप्लाई थींदा, लाज़मी आहे फोर्स नथो लॻे विदाउट एक्सेप्ट कोलियन, टक्कर खां सवाइ फोर्स नथो लॻे त उहे स्ट्रेट लाइन में वेंदा, माना स्ट्रेट लाइन यूनिफॉर्म मोशन असां चई सघूं था त जेकॾहिं फोर्स ई नथो लॻे जेसि ताईं के बॉडी ते के ऑब्जेक्ट ते एक्सटर्नल फोर्स न लॻे, इंटरनल फोर्स न लॻे मिसाल ॻाल्हि, त उहा साॻी हालत में रहण जी कोशिशि कंदी। त इहो इनर्शिया जो कॉन्सेप्ट आहे, न्यूटन जे फर्स्ट लॉ जो कॉन्सेप्ट आहे, माना मैकेनिक्स आहे हिते अप्लाई थिए थी। एंड एवरी एक्शन इज़ इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन, जेकॾहिं जेतिरो एक्शन सां वाल ते टकराए थो को गैस जो मालिक्यूल त वाल बि उन सां ओतिरो यानी कि फोर्स रिएक्ट कंदी। त इहे हिकिड़ा असांजा अज़म्पशन्स आहिनि जंहिंजे बेसिस ते असां रिज़ल्ट वठण जी कोशिशि कंदासीं। त इहे ॻाल्हियूं नोट कयो, कम जूं ॻाल्हियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे अज़्यूम करे फ़र्ज़ु वठी करे असां अॻियां इन्हनि जो इंटरप्रिटेशन था कयूं, माना एक्सप्लेनेशन था कयूं, वज़ाहत था कयूं त वाक़ई प्रेशर कीअं काउंट कजे, उन जे लाइ फार्मूलो कीअं ठाहिजे, ऐं टेम्परेचर कीअं काउंट कजे उन जे लाइ फार्मूलो कीअं ठाहिजे, वेलासिटी कीअं काउंट कजे उन जे लाइ फार्मूलो कीअं काउंट यानी कि ठाहिजे। इहे सभु शयूं असां पढ़ी था वठूं ऐं ड्राइव करे था वठूं, प्रूफ करे था वठूं। जेसि ताईं हीउ नोट करे वठो, स्क्रीन शॉट करियो, शाबाश। हाणे अचो त असां डिस्कस करे वठूं अबाउट द इंटरप्रिटेशन ऑफ प्रेशर, इंटरप्रिटेशन ऑफ प्रेशर। प्रेशर जी एक्सप्लेनेशन ऑन द बेसिस ऑफ KMT काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जे बेसिस ते। ठीकु आहे, हाणे असां हिकिड़ो कंसीडरेशन ऐं काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जे अज़म्पशन्स खे अप्लाई करे असां रिज़ल्ट वठंदासीं प्रेशर जी। त ॾिसो असां हिकिड़ो कंसीडर था कयूं, असां वटि हिकिड़ो क्यूबिक मटीरियल आहे जंहिंमें गैस जा मॉलिक्यूल्स अलाए केतिरा नंबर ऑफ मॉलिक्यूल्स रेंडम मोशन में हूंदा आहिनि। ठीकु आहे, ड्यू टू द थर्मल एनर्जी रेंडम मोशन में हूंदा आहिनि। सपोज ही असांजो फेस आहे A B C D A, ही असांजो फेस आहे A B C D A अॻियों वारो, ऐं हिना वारो असां कंसीडर करे सघूं था त ही असांजो आहे यानी कि A B C D E F, ठीकु आहे, G H, ही असांजो A B C D E F G H वारो हेॾां वारो फेस आहे, असां कंसीडर था कयूं। अच्छा, हाणे असां इहो कॉन्सेप्ट था वठणु चाहियूं त छो जो असांजो इलास्टिक कोलियन आहे, इलास्टिक कोलियन परफेक्टली इलास्टिक कोलियन आहे जंहिंमें मोमेंटम कंज़र्व रहंदो, साॻियो रहंदो। अच्छा, हाणे असांखे प्रेशर काउंट करिणो आहे, माना हीअ इंटरप्रिटेशन माना एक्सप्लेनेशन आहे प्रेशर जी ऑन द बेसिस ऑफ काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी। हाणे प्रेशर असां सभिनी ख़बर आहे त फोर्स पर यूनिट एरिया हूंदो आहे, हीउ प्रेशर आहे। इट मीन्स गैस मॉलिक्यूल फोर्स लॻाईंदा कंहिं बि मॉलिक्यूल ते पाण ते या वाल ते लॻाईंदा, त वाल ते असां कंसीडर था कयूं त हिकिड़ो अची वाल ते लॻाए थो, ठीकु आहे, फोर्स लॻाए थो अची, यानी कि माना प्रेशर एक्ज़र्ट थींदो गैसिस जे ज़रिए। हाणे असांखे ख़बर आहे त जेकॾहिं मां ही A B C D A वारो फेस कंसीडर कयां थो, माना ही हेॾां वारो फेस आहे A B C D A वारो, ठीकु आहे। हाणे को मॉलिक्यूल आयो ऐं मॉलिक्यूल अची हिते अची हीअं मोशन में आयो वेलासिटी सां V सां ऐं हिन वाल सां अची टकराए, माना उहो हीअं आयो, ठीकु आहे, ही वेलासिटी आहे उन, यानी कि वेलासिटी जो डायरेक्शन आहे उन, यानी कि मॉलिक्यूल जे बेसिस ते ही वेलासिटी जो डायरेक्शन आहे। ठीकु, हाणे असांखे ख़बर आहे त ही एंगल में आहे, सर्टेन एंगल में,
लेकिन असांखे मोशन कंसीडर करिणो आहे, इफेक्ट वठणो आहे इन जो एक्स एक्सिस में बि, वाई एक्सिस में बि, ज़ेड एक्सिस में बि। ठीकु आहे, त हाणे असां इहो अज्यूम कंदासीं त एक्स हुजे चाहे वाई हुजे चाहे ज़ेड हुजे, इन्हनि जो मोशन जेको हूंदो यूनिफॉर्म ऐं इन्हनि जी जेका रिज़ल्ट ईंदी, चाहे एक्स में वठूं चाहे वाई में वठूं चाहे ज़ेड में वठूं, साॻी ईंदी। ठीकु आहे, त हाणे असां वेलासिटी हीअ जेकी आहे इनखे रिज़ॉल्व था कयूं कंपोनेंट्स में, ॿिनि कंपोनेंट्स में फ़िलहाल रिज़ॉल्व था कयूं। हिकिड़ो कंपोनेंट हिन जो वी जो वी एक्स वारो हूंदो, अंडरस्टूड आहे। ठीकु आहे, ऐं ॿियो हिन जो कंपोनेंट हूंदो वी वाई वारो। क्लियर, हाणे हिन वाल सां जीअं टकराईंदो त मालिक्यूल हेॾे वेंदो वेलासिटी वी सां, वेलासिटी वी सां वेंदो। ठीकु, हीअं वी सां वेलासिटी, हीअ वेलासिटी वी अथसि। हाणे हीअ बि सर्टेन एंगल में आहे त इन खे बि रिज़ॉल्व करिणो पवंदो। हिकिड़ो कंपोनेंट इन जो वी वाई वारो, ॿियो कंपोनेंट इन जो वी एक्स वारो। ठीकु, हाणे सम्झो त हीअ जेकॾहिं हीअं थो वञे त हीअ वेलासिटी वी एक्स वारी ऑन द बेसिस ऑफ एक्स पॉजिटिव ऐं हेॾां वारी एक्स नेगेटिव। हाणे असां मोशन सिर्फ़ु हिकिड़ी एक्सिस वारो काउंट था कयूं ऐं जेको आहे एक्सिस जे बुनियाद ते एक्स एक्सिस जे माना हॉरिज़ॉन्टल मोशन था वठूं, कंसीडर था कयूं असां। ठीकु आहे, रिज़ल्ट खे माना सही नमूने सां वठण जे लाइ, एक्यूरेट वठण जे लाइ। ओके, हाणे वी एक्स पहिरियां इनिशियल, छो जो इनिशियल वेलासिटी आहे त इहा पॉजिटिव आहे। आफ्टर कोलियन जेकी ही ॿियो कंपोनेंट आहे एक्स वारो, इहो नेगेटिव कंसीडर कंदासीं, छो जो हिन पासे थो अचे, इहो कॉन्सेप्ट वठूं था। ठीकु, हाणे असांखे ख़बर आहे त जंहिं मालिक्यूल जो मास बि आहे ऐं मालिक्यूल वटि वेलासिटी बि आहे, त जॾहिं बि कंहिं बि ऑब्जेक्ट वटि, पार्टिकल वटि, मालिक्यूल वटि मास बि हुजे ऐं वेलासिटी बि हुजेसि त चवंदासीं त इन वटि मोमेंटम आहे। छा अथसि? मोमेंटम। हाणे असां इलास्टिक कोलियन कंसीडर कयो आहे त बिफोर कोलियन ऐं आफ्टर कोलियन जेको मोमेंटम हूंदो उहो साॻियो हूंदो, कंज़र्व हूंदो, रिमेन सेम, माना हुनजो चेंज ज़ीरो ईंदो। ठीकु, हाणे असां इहो कॉन्सेप्ट था वठूं त जेको चेंज इन मोमेंटम हूंदो उहो बराबरि आहे फाइनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम। सही आहे, हाणे असां हिन जो कॉन्सेप्ट इहो था वठूं त हिन वटि मोमेंटम मास इंटू वेलासिटी माइनस में मास इंटू वेलासिटी, हीअ आहे फार्मूले जी माइनस। ठीकु आहे, हाणे आहे इहा फार्मूले जी माइनस। हाणे असां इहो था वठूं त जेकॾहिं मोमेंटम फाइनल वारो आहे, फाइनल वारो माना ही आफ्टर कोलियन, ही थियो आफ्टर कोलियन, इहो थियो त हीअ जेकी टू माना आफ्टर कोलियन वारी जेको वेलासिटी आहे या माइनस में आहे, त जेको मोमेंटम आहे उहो नेगेटिव कंसीडर कयो वेंदो। त हिते मां लिखी सघां थो त ही माइनस एम वी आहे, लेकिन ही एक्स एक्सिस जो मोशन था कंसीडर कयूं, इन करे एक्स कंसीडर थींदी। माइनस फार्मूले जे हिसाब सां डिफरेंस वारी रखो। क्लियर, हाणे ही ॾिसो, ही इनिशियल आहे, इनिशियल आहे त वेलासिटी पॉजिटिव आहे त मोमेंटम पॉजिटिव ईंदो, त एम, ही त फार्मूले जो डिफरेंस आहे। ठीकु आहे, त ही आहे एम। असांखे ख़बर आहे त ही बि असां बिफोर हुजे या आफ्टर हुजे एक्स वारो मोशन काउंट था कयूं। त ॾिसो हाणे असां वटि चेंज इन मोमेंटम जो वैल्यू अचे पियो, चेंज इन मोमेंटम असांखे छा मिलियो, ही मिलियो, ही बि माइनस जो आहे, ही बि माइनस जो आहे, थींदा एड, लेकिन असांजो जवाबु छा ईंदो, -2mv एक्स। ठीकु आहे, ही बि एम वी एक्स हिकिड़ो, ही बि एम वी एस हिकिड़ो, ॿ एम वी एक्स आया माइनस जा, ही असांखे चेंज इन मोमेंटम मिलियो। सही, हाणे लाज़िमी आहे प्रेशर एक्ज़र्ट थींदो गैसिस जे ज़रिए त फोर्स लॻो हूंदो। हाणे फोर्स कीअं लॻो हूंदो, लाज़िमी आहे वेलासिटी मोशन सां ऐं मोमेंटम सां अचनि था, टकराईंदो, लाज़िमी आहे उन में टाइम बि लॻंदो। त असां चई सघूं था त जेकॾहिं मां हिते फोर्स खे काउंट कयां ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, त असांखे मिली वेंदो छा, असांखे मिली वेंदो फोर्स मिली वेंदो, छो जो असांखे प्रेशर काउंट करिणो आहे त फोर्स लाज़मी खपे। ठीकु, हाणे असां चेंज इन मोमेंटम असांखे छा मिलियो आहे, -2mvx। ठीकु, हाणे असांखे टाइम खपे, कहिड़ो टाइम, जेको कोलियन जे दौरान लॻे थो, माना टाइम इंटरवल जेको इम्पैक्ट थिए थो, टकराव थिए थो
टकराव थिए थो इन दौरान जेको टाइम लॻे थो उहो टाइम खपे। कहिड़ो टकराव हाणे थोरो सम्झिजो ॻाल्हि खे, ठीकु आहे। हाणे हिन फेस खां ही मालिक्यूल आयो हूंदो हिते ABCD ते, लाज़िमी आहे टकर काट लॻाए हिते कोलाइड करे वरी सिधो हिन फेस ॾे वियो हूंदो। हाणे ही थियो हिकिड़ी साइड जो कोलियन, ठीकु आहे, वरी वापसि हिन ॾे आयो हूंदो। माना जॾहिं हिकिड़ो दफ़ो हिन वाल खां यानी कि रिटर्न थी बाउंस बैक थी वरी वापसि इन ॾे अचे त इहो यानी कि पूरो इंटरवल थियो, ठीकु आहे। इन इंटरवल इन इम्पैक्ट दौरान जेको टाइम लॻंदो, माना हिकिड़ी वाल खां ॿिए वाल ताईं जॾहिं वापसि थो अचे त इन दौरान जेको टाइम लॻंदो उहो टाइम काउंट करिणो आहे, ठीकु आहे। माना यानी कि टाइम इम्पैक्ट असांखे जेको इहो इम्पैक्ट थिए थो उनजो टाइम खपे। त उनजे लाइ असांखे ख़बर आहे त हिन में मोशन हूंदो मालिक्यूल में, डिस्टेंस कवर करे थो, त असांखे ख़बर आहे त वेलासिटी जे बेसिस ते असां काउंट करे सघूं था। त ॾिसो डिस्टेंस विथ रेस्पेक्ट टू टाइम या डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टाइम, लेकिन असां मैग्नीट्यूड था वठूं इन करे स्पीड था कंसीडर कयूं त डिस्टेंस अपॉन टाइम, वी हैव टू काउंट द टाइम, त पोइ टाइम हेॾे त डिस्टेंस अपॉन वी थी वेंदो। हाणे असांखे ख़बर आहे त डिस्टेंस जेको आहे हिकिड़ी वाल खां ॿिए वाल ताईं वरी रिटर्न थिए थो, बाउंस बैक थो थिए, त इन जे बेसिस ते असांखे इहो क्लियर पियो थो ऑब्ज़र्व थींदे नज़र अचे त हिकिड़ो दफ़ो डिस्टेंस थियो वरी वापसि त अचे थो न, त लाज़िमी आहे डबल डिस्टेंस कवर कयो आहे मालिक्यूल। त इन करे असां उहो टाइम, छो जो असां उहो टाइम काउंट था कयूं बिफोर कोलियन ऐं आफ्टर कोलियन वारो टाइम, यानी हिकिड़े फेस खां ॿिए फेस ताईं जेको टाइम यानी कि गुज़रे थो उन में, त उन में डिस्टेंस जेको थींदो उहो 2s चओ या 2l चओ, छो जो हितां खां हेसि ताईं हिकिड़ो दफ़ो लेंथ वरी ॿियो दफ़ो लेंथ। त हाणे अपान में v वेलासिटी असांजी x एक्सिस था कयूं, इन करे असांखे डेल्टा t ही उहो टाइम आहे जेको टाइम इम्पैक्ट टाइम, इहो हिकिड़ो सेंस आहे असां वटि। हाणे असां वटि फोर्स काउंट करिणो आहे त चेंज मोमेंटम असां वटि वैल्यू मिलियल आहे -2mvx ऐं टाइम असां वटि छा आहे ॾिसो डेल्टा टी असांजे वटि आहे 2l अपान में vx। त ॾिसो फोर्स काउंट थी वेंदो चेंज इन मोमेंटम -2mvx डिवाइडेड बाय टाइम आहे 2l अपान vx। ॾिसो हाणे काउंट कयो त -2mvx डिवाइड वारे खे मल्टीप्लाई में कंदासीं त रेसिप्रोकल थी वेंदो vx मथे 2l हेठि 2 में कैंसिल। हिन में असांजो वैल्यू छा आयो फोर्स जो आयो mv² अपान में l, लेकिन माइनस में आयो। ही वैल्यू आयो फोर्स जो जॾहिं हिकिड़ो मालिक्यूल उन वाल ते टक्कर लॻाईंदो यानी कि फोर्स लॻाईंदो, ठीकु। हाणे असांखे ख़बर आहे त every action has equal and opposite reaction according to Newton's third law of motion। त लाज़िमी आहे जेकॾहिं मालिक्यूल वाल ते लॻाए थो त वाल छा छॾे ॾींदसि, वाल बि लॻाईंदसि, ठीकु। त हाणे असां चई सघूं था त जेकॾहिं ही फोर्स निगेटिव आहे त वाल वारो पॉज़िटिव हूंदो, ॿई पाण में इक्वल ऑपोजिट हूंदा। त ही जेकॾहिं आयो आहे -mv² अपान में l, त हेॾां वारो प्लस जो हूंदो mv² अपान में l। हाणे असां यानी काउंट था कयूं त इन बेसिस ते त असांखे वैल्यू मैग्नीट्यूड जे हिसाब सां पॉजिटिव कंसीडर करणु, छो जो इहे ॿई पाण में बराबरि आहिनि, एवरी एक्शन इज़ इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन। त इन सेंस में असां इहो काउंट था कयूं। अच्छा हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे त ही जेको टाइम इम्पैक्ट आहे, ही टाइम कहिड़ो आहे इम्पैक्ट वारो कोलियन वारो, ठीकु आहे। हाणे सवाल ईअं थिए त ही त जेको टाइम आहे इहो नंबर ऑफ मालिक्यूल्स जे बेसिस ते असां वठंदा आहियूं। मिसाल जेकॾहिं नंबर ऑफ मालिक्यूल्स खे असां कंसीडर कयूं त इहे नंबर ऑफ मालिक्यूल्स जॾहिं कोलियन कंदा त उन्हनि जे विच में टाइम केतिरो थो गुज़रे। त हाणे जेकॾहिं सवाल हीअं इनवर्स कनि त हिकिड़े सेकंड में नंबर ऑफ मालिक्यूल्स केतिरा टकराईंदा, त उन जे लाइ असां हिन खे रेसिप्रोकल कंदासीं, सिंपल सफ़ा। हाणे ॾिसो तव्हांखे कंहिं यूनिट टाइम में नंबर ऑफ मालिक्यूल्स जो कोलियन जो कॉन्सेप्ट वठिणो आहे, ठीकु आहे। त यूनिट टाइम तव्हां कहिड़ो था कंसीडर कयो 1 सेकंड। त हाणे ॾिसो रेसिप्रोकल कयो त n अपान यूनिट टाइम हूंदो को, ऐं हिन खे बि रेसिप्रोकल कयो त vx अपान 2l हूंदो।
त हाणे जेकॾहिं मां टाइम 1 सेकंड कंसीडर कयां नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे बेसिस ते त असांजो टाइम अची वेंदो Vx/2L। त ही उहो यानी कि असांजो कॉन्सेप्ट आहे त हिकिड़े सेकंड में नंबर ऑफ मॉलिक्यूल्स केतिरा कोलाइड कंदा, यानी कि इहो हिकिड़ो सेंस आहे Vx/2L टाइम्स। ठीकु, त जेकॾहिं तव्हांखां केरु पुछे सवाल त जल्दी में ई जवाबु तव्हां ॾेई सघो था। हाणे अव्हांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे त ही जेको फोर्स असां काउंट था कयूं त हिते एम सिंगल आहे, माना सिंगल मॉलिक्यूल जे अलावा। हाणे असांजो जेको फोर्स आहे उहो असांजो mv²x/L असांजो आहे इन सिंगल मॉलिक्यूल्स जे बुनियाद ते। हाणे असां इहो काउंट कंदासीं त नंबर ऑफ फोर्सिस असां यानी काउंट करण था चाहियूं, छो नंबर ऑफ कोलियंस थींदा हूंदा त टोटल फोर्स काउंट करण जे लाइ नंबर ऑफ कोलियंस वारो फोर्स काउंट करण जे लाइ F1 + F2 + F3 अप टू द Fn ताईं हूंदो। हाणे असांखे ख़बर आहे त जेको यानी कि फोर्स जो वैल्यू असां कढियो आहे उहो आहे mv²x1 + mvx यानी कि 2 नंबर स्क्वायर में x प्लस में mv3²x प्लस अप टू n ताईं। हाणे टोटल फोर्स काउंट करणो आहे। हाणे इन बेसिस ते असांखे यानी कि हिकिड़ी शइ ज़हन में थी अचे त फोर्स नंबर ऑफ यानी कि कोलियंस जे बेसिस ते आहे त पोइ माना नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे बेसिस ते आहे त प्रेशर बि काउंट करणो हूंदो त प्रेशर बराबरि हूंदो आहे, असांखे ख़बर आहे त प्रेशर बराबरि हूंदो आहे फोर्स पर यूनिट एरिया। हाणे फोर्स त ही आहे त असां एरिया खे L² वठी सघूं था, एरिया खे छा था वठी सघूं L²। हाणे ॾिसो प्रेशर काउंट करणो आहे त फोर्स अपॉन एरिया आहे। फोर्स जो वैल्यू आहे असांजो त mv1²x + mv2²x + mv3x²। ठीकु आहे, अप टू द n ताईं हूंदो। हाणे अपॉन में L असांखे ख़बर आहे त अपॉन में L आहे, अपॉन में L आहे, अपॉन में L आहे, त हिते बि असां अपॉन में L वठंदासीं, अपॉन में L वठंदासीं, अपॉन में L वठंदासीं। हाणे त हिकिड़ी पॉइंट आहे त हीअ जेकी एरिया आहे हीअ त सिर्फ़ु फोर्स जो वैल्यू आहे त डिवाइड केरु थो थिए, असांजो डिवाइड में ही आहे एरिया जो वैल्यू असां L² करे लिखूं था। ठीकु, हाणे ही बि डिवाइड में आहे, लेकिन हिन में हिकिड़ी पॉइंट आहे त m ऐं L इहे आहिनि छा असांजा यानी कि सेम आहिनि, कॉमन शइ आहे। त हिन में बि m/L आहे, हिन में बि m/L आहे। ईअं नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे फोर्सिस जे बुनियाद ते m/L हूंदी। हाणे असां हिते प्रेशर था काउंट करणु चाहियूं त फोर्स पर जेको वैल्यू आहे यानी कि यूनिट एरिया जे बेसिस ते त पोइ m/L इहो कयोसीं कॉमन, बाक़ी बचंदो v1²x + v2²x + v3²x अप टू n ताईं। लेकिन डिवाइडेड में केरु आहे, डिवाइडेड में ही L², ही L² छा में आहे डिवाइड में आहे प्रेशर जे बेसिस ते, छो जो L² मीन्स एरिया ई आहे। हाणे असां छा था कयूं त ही डिवाइड में आहे त असां हिनखे हीअं लिखी सघूं था त मल्टीप्लाई में 1/L², छो जो ही डिवाइड में ई थी वियो। हाणे L² ही ऐं L ही छा थी वियो L³, त असां चई सघूं था त m/L³ इंट में v1²x + v2²x + v3²x अप टू द n ताईं। हाणे असां वटि ही अची वियो m/L³। हाणे असां हिन जे बेसिस ते डेंसिटी जो कॉन्सेप्ट रखंदासीं, डेंसिटी जो कॉन्सेप्ट। हाणे असांखे ख़बर आहे त ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त मास पर यूनिट वॉल्यूम इज कॉल्ड डेंसिटी हूंदी आहे, त हिन जे वैल्यू खे कंपेयर कंदासीं डेंसिटीअ सां, त डेंसिटी इज इक्वल टू मास पर यूनिट वॉल्यूम हूंदो आहे। हाणे असांखे ख़बर आहे त मास साॻो वॉल्यूम इज़ L³। हाणे हीअ डेंसिटी आहे सिंगल मॉलिक्यूल जे मास जे लाइ। ठीकु, हाणे असांखे n मॉलिक्यूल्स जे बेसिस ते छा खपे डेंसिटी काउंट कंदासीं मास जे बेसिस ते, माना n मॉलिक्यूल जो मास काउंट कंदासीं या कंसीडर कंदासीं पर यूनिट वॉल्यूम। हाणे असां वटि फार्मूले में m/L³ आहे त ही n हिते मल्टीप्लाई थो करे हेॾे अची डिवाइड करे, त माना जेकॾहिं मां हिनखे हीअं लिखां डेंसिटी पर यूनिट असांजो छा आहे डेंसिटी पर यानी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इज इक्वल टू द m/L³। हाणे ॾिसो असां वटि जेको वैल्यू मिलियो, छो जो असांखे हिन जो वैल्यू खपे पियो त m/L³ जो वैल्यू छाजे बराबरि अची वियो डेंसिटी अपॉन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स। ठीकु आहे, त हाणे ॾिसो हीअ m/L³ आहे, त
त हाणे असां हिते छा वठंदासीं त हिन जो वैल्यू कंहिंजे बराबरि आहे डेंसिटी अपान में एन आहे इंट में v1 स्क्वायर एक्स प्लस v2 स्क्वायर एक्स प्लस v3 स्क्वायर एक्स अप टू द एन ताईं। हाणे ही डिवाइडेड बाय एन। हाणे हिकिड़ो सेंस काउंट कयो त v1 स्क्वायर एक्स प्लस v2 स्क्वायर एक्स प्लस v3 स्क्वायर एक्स जेको आहे असांजो वैल्यू ही एन माना वेलासिटी कंहिंजी हूंदी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जी। इहो सम थी रहियो आहे, सम थी रहियो आहे ऐं अपार में जेकॾहिं उन्हनि जो नंबर लिखी छॾियूं त तव्हांखे ख़बर हूंदी त एवरेज जो कॉन्सेप्ट आहे। एवरेज एवरेज कीअं आहे त चवंदासीं सम ऑफ क्वांटिटीज़ अपान में नंबर ऑफ क्वांटिटीज। हिते भी इहा शइ आहे त जेकॾहिं मां वेलासिटीज़ जो सम वठां अप डिवाइडेड बाय एन वठां त हीअ असांजी एवरेज वेलासिटी थी वेंदी या मीन वेलासिटी थी वेंदी। एवरेज या मीन इन जे करे था वठूं त टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे बेसिस ते था वठूं, छो जो असां मॉलिक्यूल्स खे त काउंट कोन था करे सघूं हिकु हिकु जी वेलासिटी, त हिन बेसिस ते असां टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जी काउंट करण जे लाइ एवरेज कढणी पवंदी आहे, छा मीन वठणी पवंदी आहे। त हिते असांजी एवरेज आहे या हिनखे चइबो आहे मीन वेलासिटी। हाणे ही जेकी मीन वेलासिटी आहे इन जो सेंस वठो त इते असां हीअं लिखी सघूं था त डेंसिटी अपान में जेको आहे सो डेंसिटी अपान में एन जेको आहे उहो एन असां हिन सां था लॻायूं त v1 स्क्वायर एक्स प्लस v2 स्क्वायर एक्स प्लस v3 स्क्वायर एक्स डिवाइडेड बाय एन। त हाणे ॾिसो सम ऑफ क्वांटिटीज़ डिवाइडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज़ या कंपोनेंट्स या मॉलिक्यूल्स, त वेलासिटी जो सम ऑफ वेलासिटी डिवाइडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जे बेसिस ते त इहा एवरेज जे बराबरि थींदी आहे, मीन जे बराबरि थींदी आहे। त असां हिते लिखी सघूं था डेंसिटी हिन प्रेशर बराबरि आहे, ठीकु आहे, डेंसिटी इंट में वेलासिटी कहिड़ी वठिबी, वेलासिटी वठिबी एवरेज ऐं हिन ते स्क्वायर आहे, स्क्वायर आहे त हिन ते बि स्क्वायर वठंदासीं। एवरेज वठण जे लाइ असां हिते बार जी निशानी बि ॾींदा आहियूं ऐं असां हिते हीअ बि निशानी ॾींदा आहियूं ऐं एक्स एक्सिस में अथव, ठीकु आहे, असां हीअ बि निशानी यूज़ कंदा आहियूं वी स्क्वायर ही जेकी लेस देन ग्रेटर देन वारी, यानी कि असां वठंदा आहियूं एक्स एक्सिस जे बेसिस ते। त हीअ निशानी वठूं या हीअ निशानी, त प्रेशर जो वैल्यू एक्स एक्सिस जे बेसिस ते सिर्फ़ु असांखे मिली वियो आहे डेंसिटी इंट में, यानी कि एवरेज स्क्वायर वेलासिटी या मीन स्क्वायर वेलासिटी, ठीकु आहे। हाणे असां ईअं काउंट कंदासीं त हीअ त एक्स एक्सिस जी आहे, त जेसिताईं ही नोट करे वठो त असां अॻियां यानी कि हिन जो अञा जेको पार्ट आहे यानी सभिनी एक्सिस जे बुनियाद ते वाई एक्सिस में ज़ेड एक्सिस में टोटल जेकी वेलासिटी आहे उनजो बेसिस ऐं प्रेशर वठंदासीं, ठीकु आहे। त हाणे असां जेको प्रेशर जो वैल्यू बराबरि वरितोसीं डेंसिटी इंट में यानी कि मीन स्क्वायर वेलासिटी, मीन स्क्वायर वेलासिटी इन एक्स एक्सिस जे बेसिस ते। हाणे असांखे ख़बर आहे त जेका यानी कि असांजो प्रेशर एक्स एक्सिस में लॻंदो हूंदो ओतिरो ई वाई एक्सिस में लॻंदो हूंदो, ओतिरो ई ज़ेड एक्सिस में लॻंदो हूंदो, ऑन द बेसिस ऑफ वाट, ऑन द बेसिस ऑफ पास्कल्स लॉ। पास्कल लॉस जे बुनियाद ते असांजो जेको प्रेशर एग्ज़र्ट थींदो हूंदो त चइनी सभिनी डायरेक्शन में छा थींदो हूंदो, इक्वली डिस्ट्रीब्यूट थींदो आहे। त इन पास्कल जे लॉ खे वठी करे असां कंसीडर था कयूं त जेको प्रेशर या जेकी वेलासिटी इन एक्स एक्सिस में हूंदी एवरेज वेलासिटी, उहा ई असांजी वाई एक्सिस में बि हूंदी ऐं उहा ई वेलासिटी असांजी ज़ेड एक्सिस में बि हूंदी, ठीकु आहे। इन बेसिस ते असांजो जेको कॉन्सेप्ट आहे यानी एवरेज स्क्वायर वेलासिटी जो। हाणे असां चाहियूं था त जेके बि असांजा एक्सिस आहिनि, कोऑर्डिनेट्स आहिनि एक्स वाई ज़ेड जे बेसिस ते, त असां चवंदासीं जेकी वेलासिटी आहे टोटल वठणी खपे, ठीकु आहे, छो जो असां खे त टोटल खपे न, माना एक्स वारो वाई वारो ज़ेड वारो त सभिनी खे जोड़ करणो पवंदो। लेकिन पहिरियां मां तव्हांखे इहो कॉन्सेप्ट ॾेई वठां त वेलासिटी एक्स वारी छाजे बराबरि, वाई जे बराबरि, वेलासिटी एक्स वारी कंहिंजे बराबरि, ज़ेड जे बराबरि आहे। त हिते मां जेकॾहिं लिखां हीअं त वेलासिटी एक्स एक्सिस जे स्क्वायर बार बराबरि आहे वेलासिटी वाई स्क्वायर जे ऐं बराबरि आहे वेलासिटी ज़ेड स्क्वायर जे। हाणे
वेलासिटी एक्स एक्सिस वारी साॻी रखो पहिरियां हीअं मां हाँ वेलासिटी एक्स वारी कंहिंजे बराबर आहे वाई जे त पोइ माना वाई वारीअ जी जॻह ते एक्स लिखी सघां थो छो जो ॿई पाण में छा आहिनि बराबर आहिनि इक्वल आहिनि त इन बेसिस ते चवंदासीं त हीअ बि असांजी एक्स एक्सिस वारी वठूं था ऐं हेॾां वारी ज़ेड वारी बि कंहिंजे बराबर आहे एक्स जे त पोइ ज़ेड वारीअ खे बि असां एक्स करे कंसीडर था कयूं छो जो जेको वेलासिटी ज़ेड में वैल्यू हूंदो उहो ई वेलासिटी जो वैल्यू एक्स में बि हूंदो त हिते असां एक्स लिखी सघूं था हाणे टोटल करण जे लाइ टोटल मीन स्क्वायर वेलासिटी वठण जे लाइ टिनी खे छा करिणो पवंदो एड करिणो पवंदो ठीकु आहे त वी यानी कि स्क्वायर एक्स बार प्लस में वी स्क्वायर एक्स प्लस में वी स्क्वायर एक्स हाणे असां वटि अंडरस्टूड आहे त ही हिकिड़ी ॿ टे एक्स वारियूं थियूं त 3 वी स्क्वायर बार एक्स में थी वियो ही वी स्क्वायर बार थी वियो ही टोटल वेलासिटी मिली वई ठीकु आहे लेकिन असांजे फार्मूले में एक्स एक्सिस वारी आहे त जेकॾहिं असां ही टोटल था हासिल करायूं त असां एक्स जो वैल्यू पुट कंदासीं माना एक्स वारे जे बराबरि जेको वैल्यू ईंदो त हीअ फाइंड करणी आहे हिते 3 मल्टीप्लाई थो करे हेॾे अची डिवाइड कंदो त वी स्क्वायर एक्स बार इज इक्वल टू द 3 अची डिवाइड थींदो त माना मां हीअं लिखी सघां थो त वी स्क्वायर बार अपान में 3 ही असांजो एक्स जो वैल्यू मिली वियो त हाणे इहो पुट कंदासीं जवाबु अची वेंदो प्रेशर जे बेसिस ते डेंसिटी साॻी त एक्स वारो वैल्यू छा आहे वी अपान 3 आहे त वी स्क्वायर बार अपान में 3 थी वियो त हाणे जेकॾहिं मां चाहियां थो त नंबर खे अलॻि करे रखां त पोइ 1/3 रो वी स्क्वायर बार असांजो थी वियो इहा टोटल वेलासिटी मिली वई माना मीन स्क्वायर वेलासिटी त ही प्रेशर जो इंटरप्रिटेशन माना एक्सप्लेनेशन माना फार्मूलो प्रूफ करे छॾियोसीं हिन फार्मूले सां असां गैस मालिक्यूल्स जो प्रेशर मालूम करे सघूं था वेयर 1/3 इज़ अ नंबर डेंसिटी रो इज़ अ डेंसिटी ठीकु आहे वॉल्यूम डेंसिटी ऐं ही आहे यानी असांजी मीन स्क्वायर वेलासिटी ठीकु आहे मीन स्क्वायर वेलासिटी टोटल नंबर ऑफ मालिक्यूल जे बेसिस ते त ही प्रेशर जो फार्मूलो थी वियो त हाणे असां अॻियां यानी एक्सप्लेनेशन टेम्परेचर जी पढ़ंदासीं त लेकिन हिन मां हिकिड़ो कॉन्सेप्ट अथव ठीकु आहे त जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे ज़रूरी न आहे त प्रेशर जो ई वैल्यू पुछियो वञे डेंसिटी त असांजी मोस्टली कॉन्स्टेंट वठंदा आहियूं ऐं कॉन्स्टेंट हूंदी आहे हर मटीरियल जे बेसिस ते लेकिन वेलासिटी जेकॾहिं मीन स्क्वायर वेलासिटी खपे त पोइ कीअं काउंट कंदासीं त इन जे लाइ असां छा कंदा आहियूं लाज़मी आहे प्रेशर इज़ इक्वल टू 1/3 रो वी स्क्वायर बार आहे त हाणे असांखे वेलासिटी खपे 3 डिवाइड थो करे हेॾे वञी मल्टीप्लाई 3p इज़ इक्वल टू द डेंसिटी वी स्क्वायर बार ठीकु आहे त डेंसिटी हिते मल्टीप्लाई थी करे हेॾे अची डिवाइड थींदी 3 में डेंसिटी इज़ इक्वल टू द वी स्क्वायर बार रो थी वियो हाणे स्क्वायर न खपे लाज़मी हाणे सिंगल खपे त बोथ साइड छा ॾींदासीं रेडिकल साइन स्क्वायर रेडिकल में कैंसिल त बाक़ी बचंदो 3p में रो होल रूट दिस इज़ द यानी कि असांजी छा माना असांजी हिन खे चइबो आहे दिस इज़ कॉल्ड रूट मीन स्क्वायर वेलासिटी रूट मीन स्क्वायर वेलासिटी ही असांजी थी RMS ही असांजो फार्मूलो हूंदो आहे ऑन द बेसिस ऑफ प्रेशर एंड डेंसिटी त रूट मीन स्क्वायर वेलासिटी जो फार्मूलो ही कॉन्सेप्ट आहे त ही नोट करे वठो स्क्रीनशॉट करे वठो त असां अॻियां डिटेल में कॉन्सेप्ट था पढ़ूं ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर जी इंटरप्रिटेशन ठीकु आहे शाबाश।